أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن للمتقين مفازا حدائق وأعنابا وكواعب أترابا وكأسا دهاقا لا يسمعون فيها لغوا ولا كذابا جزاء من ربك عطاء حسابا رب السماوات والأرض وما بينهما الرحمن لا يملكون منه خطابا. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللہ تبارک و تعالی پروردگارن جی جائے جو ان آیتن کے اندر ذکر فرمائے ان کا اول اللہ پاک پانچ قدرت کامل جا دلیل نہیں قیامت کے امکان تنہا کوئی قیامت کے واقع تھا بابت یقینی خبر بتائی ان کی کافرن کی سزا عذاب جو ذکر فرمایا ان رموع کے اندر اللہ پاک پرہیزگار نیکوکار مانن کے فیصلے جو بیان فرمائے ان للمتقین مفازا قیامت جی اللہ تعالیٰ کا خوف رکھنن نیکن پانن لائے بے شک چھٹکارے دی جائے جنت آئے جے وہ راگا مزا کھائندا پیئندا اتنے ان لائے باغ ہوندا طرح طرح جا جن میں قسم میوہ انگور ہوندا دل جے وندرائن لائے ان کے نوجوان گجے جو ملندیوں ان کے پیان لائے شراب جا پیالا اپنے لائے صاف ملندا جن میں نشو نکو متھے جو سور ہوندو جی دنیا دے شراب میں نشو بے حیائی بے باوی متھے منصور تھیندو ہے جی بے شراب میں صفت ہر کے نہ ہوندیوں بلا تفسیر کاشو باقی کام چھو دو جی پیے تو دیے ودی غلط ہے دیسی کل دی جسم دی کتابت ہے سو وہی وجہ دنیا جو شراب مقلائم کام جو کانو خراب مدوا آیات رت جو بیسی شراب مقلائم کام جو اس دعائیں آپ بتائیں لگا ان جنت کے اندر اللہ پاک فرمائے ولا يسمعون فيها لغوا ولا كذابا جنتی بانا ہوتے قابل جائے بے ہوتی گانے کول بدور نہ بدھا چھوٹا جنت کول ہے بے ہوتی بکواس جائے نائے جزاء من ربك عطاء حسابا وہ بدلو ملت ہو جو کافی نام نبو تجھے رب کے دربان رب السماوات والأرض وما بينهما الرحمن لا يملكون منه خطابا وہ اللہ تعالیٰ جیسا مدعینا جنتی بانن کے بزندہ تو مالک آئے آسمانن زمین جو آئیے کی انجی وچمیا کل موجود نجوی کوئی کو خالق آئے مالک آئے جکا سجیز روئے زمین میں سے موجود آئے نجو مالک کرو اللہ آئے الرحمن لا يملكون منه خطابا وہ رحمان آئے جن کے طرفان کہیں کے بھی مستقل سر اختیار دائیں
उपाण मुख्तार हर कंहिं सफेद वासिया जे इख्तियार जो मालिक उन जे हुजूर में कंहिंजी मजाल न आहे जो संदसि इजाज़त खां सवाइ को चुप चोरे यौम यक़ूलु रूह वल मलाइकतु सफ़ा उन क़यामत ॾींहुं सभु सावारा ऐं फ़रिश्ता अल्लाह जे रूबरू ते घुमंदी इज़्ज़त ऐं नियाज़ सां बीहंदा ऐं उते को बि ॻाल्हाए न सघंदो मगर जंहिंखे रहमान अल्लाह ताला जल जलालुहु इजाज़त मोकल ॾे ऐं उहो शख़्स ॻाल्हि नेकीअ जी सिधी ॻाल्हाए वक़ाल सवाब मुराद जंहिंखे इज़्न मोकल ॻाल्हाइण जो मिलंदो तो बि ईमान वारनि लाइ शफ़ाअत घुरंदो नियाज़ ऐं आजिज़ीअ सां को बि काफ़र लाइ शफ़ाअत ऐं सिफ़ारिश लाइ ज़बान न चोरींदो न की हद खां वधीक ॻाल्हाईंदो ذلك اليوم الحق فمن شاء اتخذ إلى ربه مآبا वो क़यामत जो ॾींहुं पक अचण वारो आहे तंहिं करे जंहिंखे वणे सो पंहिंजे रब ॾांहुं मोटण जी जाइ वठे हिन जहान में नेकी ऐं हिदायत वारो रस्तो वठे जंहिंमें हिन जी आख़िरत चङी थिए अल्लाह तबारक व तआला फरमाए थो असांखे उन रब खां वाक़ुफ़ करे विञारियो आहे जो वेझो यानी सतत अचण वारो आहे जंहिंजी हर को पंहिंजा नेक ख्वाब पुछरामण ॾिसंदो जेकी उन पंहिंजनि हथनि सां कया हुआ तफ़सीर कबीर में इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैहि लिखे थो क़यामत में जॾहिं समूरा इंसान पंहिंजनि हथनि जी कमाई पंहिंजे अॻियां ॾिसंदा उते मोमिन पंहिंजो ईमान अमल सालिह ॾिसंदा ऐं काफ़र पंहिंजो कुफ़्र ऐं शिरक ॾिसी नाउमीद थींदा त असांखे माफ़ी न मिलंदी छो त अल्लाह ताला जो वाइदो आहे त शिरक न बख़्शींदुसि कोई नाउमीदी अफ़सोस खां चवंदा त हाय हाय असांजे घर मिटी थी वञूं हा दाख़िलनि खे ॾिसूं हा मुफ़स्सिरीन लिखियो आहे त क़यामत ॾींहुं अल्लाह ताला पहिरियां ई हैवाननि खां इंसाफ़ वठंदो जानवरनि खां इंसाफ़ वठंदो जेकॾहिं कंहिं सिंगनि वारे हैवान छोड़े खे मारियो हूंदो त उन छोड़े जे हथां सिंगनि वारे खे माराईंदो पोइ सभिनी हैवाननि खे हुकुम थींदो हाणे ख़ाक थी वञो पोइ उहे सभु ख़ाक थी वेंदा उते काफ़र बि ख़्वाहिश कंदा त असां में हिननि हैवाननि वांगुरु जानवरनि वांगुरु ख़ाक थी वञूं हा त कहिड़ो न चङो थिए तफ़सीरुल बयान इहे बि लिखियो आहे त काफ़र मां मुराद शैतान जंहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जे कंदड़नि टोक करे चयो हो अल्लाह ताला तूं हिनखे मिटीअ मां उपायो आहे अहिड़े नाचीज़ खे आउं कीअं सजदो करियां क़यामत जे ॾींहुं जॾहिं शैतान बनी आदम जे औलाद मां मोमिननि जा मर्तबा आली दर्जा मुताली अखियुनि सां ॾिसंदो ऐं पंहिंजे लाइ जिस्म जो अज़ाब ॾिसंदो पंहिंजे लाइ जहन्नम जो अज़ाब ॾिसंदो उनखे जॾहिं पहुचंदो त उते पाण ई अफ़सोस खां चवंदो त हाय हाय मां बि जेकर मिटीअ जो हुजां हा त आदम अलैहिस्सलाम वांगुरु जन्नत जे बाग़नि में हुजां हा हिकिड़े मुहक़क़ उन बारे में कहिड़ो न सुठो फरमायो यानी इब्लीस ख़ाक खे ज़लील हक़ीर सम्झो हसद जे सबब मां ख़ाक खे तस्दीक़ ते जाताईं ख़ाक जे अंदर जो अल्लाह ताला नूर रखायो हो उन में जेकी कामिल इसरार आहिनि तिन खां इब्लीस बेख़बर ऐं गाफ़िल हो
مٹی کے دل میں اللہ تعالیٰ کی معرفت جا کے خزانہ آئیں جن سبب آسمان ماں آواز اچھی رہو آئے مٹی سمومی جہان جو مظہر آئے تو مٹی تھی تو ماں کھل کھل مغرن مٹی ہر شے مٹی ماں ہر شے ابھرے تھی پھٹے تھی کھجوں باغ باغیچہ گلاب جڑا پھل خوشبو بھی گاڑھا بھی رابطہ جے گل میں خوشبو بھی اشو بھی یہ مٹی ماں اللہ پاک پیدا کر فرمائے بائے تو کے ساڑے بائے جو کمال ہونے مٹی میں ودیک کمال ہے تنہے کرے انسان جے عناصرن میں جن جن ماں پیدا کیو ان میں مٹی جو اثر گھणو ہے مٹی کے مٿے اچھلائبو ہے تو ہیچ کرندی ہے ऐं बाहि हेठि ॿार बि आहे त हुनजो ग़ुलाम मथे वेंदो आहे त बाहि जे अंदरि तकबुर आहे तंहिंजे करे जेको मिटीअ मां इंसान पैदा थियल आहे हुनखे तकबुर जुगाए कोन थो वॾाई जुगाए नथी तंहिंजे करे इहो बंदो जेको पाणीअ मां मिटीअ जे अनासरनि मां पैदा थियो हाणे वॾाई करे दिमाग़ न पढ़े अल्लाह जे कलाम जी तिलावत न करे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी न करे त पोइ इन इंसान जो छा चओ जेको अल्लाह पाक जे लाइ निवड़त कंदो आजिज़ी कंदो अल्लाह पाक हुनखे मथां कंदो बुलंद कंदो हुनजे शान मान खे रब वधाईंदो आहे दुआ अल्लाह पाक तव्हां असांखे परहेज़गारीअ वारी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए फरमाइन्न लिलमुत्तक़ीन मफ़ाज़ा तहक़ीक़ अल्लाह खां ख़ौफ़ रखंदड़नि लाइ शुक्रारो आहे हदाइक़ व अअनाबा बाग अंगूर व कवाइब अतराबा हिक जहिड़ी औरतूं वकासन बिहाक़ा अंशुल कंदड़ प्याला शराब जा ही परहेज़गारनि खे जन्नत में ॾिना वेंदा ला यस्मऊन फ़ीहा लग़वन वला किज़्ज़ाबा न ॿुधंदा हुन में बेहूदी ॻाल्हि न को कूड़ बस जन्नत में सिर्फ़ु अस्सलामु अलैकुम अस्सलामु अलैकुम हिक ॿिए सां मिलंदा तॾहिं बि इहा कीकार हूंदी मलाइकनि जे तरफ़ां बि इहा कीकार हूंदी रब रहमान जे तरफ़ां बि सलाम क़ौलन मिन रब्बिर रहीम अस्सलामु अलैकुम जन्नत जे मथां रब जे तरफ़ां बि इहो ई सलाम जज़ाअ मिन रब्बिका अताअन हिसाबा बदलो मिलंदो जो काफ़ी इनाम हूंदो तुंहिंजे रब जे तरफ़ां जो मालिक आहे आसमाननि ऐं ज़मीन जो वमा बैनहुमा ऐं जेकी उन ॿिन्ही जे विच में आहे ला यमलिकून मिन्हु ख़िताबा वो मालिक आहे आसमान में ज़मीन जो जेकी उन्हनि ॿिन्ही जे विच में आहे बाज़ारो आहे कंहिंखे उन जे तरफ़ां इख़्तियार न हूंदो जो ॻाल्हाए सघे यौम यक़ूमु अर्रूहु वल मलाइकतु सफ़्फ़ा उन ॾींहुं रूह सभई मलक सिफ़ूं ॿधी बीहंदा ला यतकल्लमून इल्ला मन अज़िन लहु अर्रहमान वक़ाल सवाबा को बि ॻाल्हाए न सघंदो मगर जंहिंखे इजाज़त ॾे रहमान ऐं ॻाल्हाए सघंदो ज़ालिकल यौमुल हक़ इहो ॾींहुं यकीनी आहे इहो क़यामत जो ॾींहुं यकीनी थियणो आहे इहो सच आहे हक़ आहे तंहिंजे करे हर इंसान खे उन ॾींहं जी तयारी करणु खपे
فمن شاء اتخذ الى ربه مآبا مجھے کے وڑی تو وٹے پانچے رب جے طرف جائے موٹن دی انا انذرناکم عذابا قریبا اسان رجال والے ہوا کے عذاب خان جو اچھا وارو آئے یوم ينظر المرء ما قدمت يداه ويقول الكافر يا ليتني كنت ترابا جنين ہر کو شخص ڈسندو ان عملن کے جيڪي ان پنهنجن هٿن سان ڪيا هوندا اتي کافر چوندا افسوس جيڪر مٽي گناهون دعا اللہ سے دعا مقبولن کے پرہیزگاری والی زندگی عطا فرمائے پرہیزگار وہ آئے جیکے بھی اللہ پاک جا حکم آئے ان کے مطابق زندگی گزارے ان کے مطا عمل کرے جن کا رب سے روکیو آئے ان کا روکی پوے کہ دنیا کے جہان مختصر زندگی آئے مسافر جن سال وانگر ڈنو ويو تنهن ڪري مسافر کاته صاف پٽيندو آهي منزل ڪندو آهي ۽ ڪم سان هوندو آهي ته اتي باڙي وغيرہ ڪون ٺاهيندو آهي بس جيڪا رات مهينو کو رهيو هوندو تھوڑے طریقے سے زندگی گزاری تو بس مجھے سکھی رہے تو اس دنیا کے جہان بھی تمام انسان کے لیے ہی آئے بقا والی جگہ زندگی آئے وہ مرن کا بعد میں آئے دعائے اللہ پاک کے دعا کے جميع مسلمان کے رب سے عمل کرنے کی توفیق عطا فرمائے اے آخرت کی تیاری کرنے کی توفیق عطا فرمائے آمین وآخر دعوانا الحمد للہ رب العالمین.